एक दफ़ो वरी जस्तो जहां असांजे महबूब लीडर साईं हाजी अशरफ कासकरी साहब खे जिन्हनि असांजे दोस्तनि में जोश ऐं वलवलो पैदा कयो आहे। इंशाअल्लाह ताला मंज़िल दूर न आहे ऐं इहा ई सिंध गवर्नमेंट इंशाअल्लाह ताला पूरा खोलींदी, असांजा मुतालबा मंज़ूर कंदी 6 तारीख़ अॻु में। ॿी सूरत में न बि कई त 6 तारीख़ इंशाअल्लाह ताला मजबूर थी वेंदी असां सां ॻाल्हियूं करण लाइ असां मुतालबा मंज़ूर कंदी। असांजे प्रोटेस्ट जे दौरान कुझु असां में वीर जाफ़र कहिड़ा माण्हू आहिनि जेके आफ़ीसूं खोले असांजी हिन तहरीक खे कमज़ोर करण जी कोशिशि कनि पिया। हिकिड़ी पोस्ट रखी कुझु आफ़ीसरनि खे तकलीफ़ त ज़रूरु थी, पर मां वरी बि जस्तो ॾियां उन्हनि क्लर्कनि खे जेके अॼु हिन पिंडान में कही आया आहिनि ऐं पंहिंजी ग़लती तस्लीम कई अथनि। असां तव्हां सां गॾु आहियूं। मां उन्हनि दोस्तनि खे जो शुक्र अदा कयां थो त महिरबानी करे असां सां कुल्लो कुल्ले में ॾेई गॾु हलो ऐं असांजी हिन मोतबर तहरीक खे कमज़ोर करण जी कोशिशि न कयो ऐं 6 तारीख़ में असांजो साथ ॾियो ऐं असां सां गॾु हलो। इंशाअल्लाह मंज़िल दूर न आहे। वॾी महिरबानी।